सुबह का वठी गुम किथे हुए? शहर कम हुयो उॾां वियोसि। हुकुम कर। तो लाइ नहीं ख़बर आहे। तो वारा यार गोठ मोटी आया आहिनि। कहिड़ा मुंहिंजा यार? फेरू ओठो ऐं कुर्बान पंहिंजे घर में अची वेठा आहिनि। मुड़ुस खे 10 हाव अथसि। गफ़ार खान जे दुश्मनी खां पोइ बचे ॻोठ वेठो आहे। छा था सम्झो खैरू? गफ़ार खान ओठियान खे छॾे ॾींदो? जेकॾहिं गफ़ार खान खां बची बि विया न, मूंखां कोन बचंदा। खैरू, हाणे इहो ग़लति कमु तूं कॾहिं बि न कजांइ। तूं हाणे शादी करे चुको आहीं ऐं पंहिंजे ज़िम्मेवारनि खे संभाल। तूं थो चईं त मां पंहिंजे पीउ ऐं सोट जे दुश्मननि खे आज़ादु छॾे ॾियां? वतन घुमंदा? न सिकू न, ईअं कॾहिं बि न थींदो। सिकू सही पियो चए खैरू। जे अगरि तोखे ओठियान को पलांद करणो आहे पोइ तो उन्हनि जी भेण सां कॾहिं बि शादी न करे हां। और ओठे वारनि खां बाबा ऐं सोट जो पलांद ज़रूर कंदुसि। जीअं ई मौक़ो मिलियो न त ओठे खे लेटाए विझंदुसि। पोइ खट खटाए छा रोजी वापसि पंहिंजे घर में वेठो आहे ऐं हू माण्हुनि जे अॻियां इहो साबित करण थो चाहे त असां हुन खां कमज़ोर आहियूं ऐं असांजी गैरत मापण थो चाहे। पर अधे वॾे खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जेकॾहिं असां ओठे खे कुझु बि न चयोसीं न त पूरे ॻोठ वारा असांखे बुज़दिल सम्झंदा। बुज़दिल त पोइ वॾा जो इन ओठे खे ॾारो हली त घर में घिरूंसि। उते जो उते था पूरो कयूंसि। ओठो असां सभिनि खां ॾाढो त न थी सघंदो जो तव्हां हुन ते रिआयत कयो पिया। ओठो असां खां ॾाढो न आहे, पर मां जेकॾहिं ओठे खिलाफ़ को बि क़दम खयो न त अधे वॾे जा हथ मूंची गिची में हूंदो। तव्हां न हलो सरकार, सिर्फ़ असांखे हुकुम ॾियो। अधो वॾो ॿार न आहे। जेकॾहिं मां तव्हांखे होॾे मोकिलियो न त अधो मूॾां सम्झंदो। छा पोइ तव्हां ओठे खे ईअं छूट छॾे ॾींदो? ओठे खे छूट न आहे छॾणो। हुनजो इलाज आहे मूं वटि। तव्हां सभु जो सभु निकिरी वञो ऐं खेरू खे ॻोल्हे मूं वटि खणी अचो। हाणे वक़्तु अची वियो आहे ओठे ऐं खेरू खे टकराइण जो। खेरू खे बि ओठे खां पलांद करणो आहे पंहिंजे पीउ ऐं सोट जो। हाणे हथियार मुंहिंजो हूंदो ऐं कुल्लो खेरू जो। ओठे जो कमु तमामु कंदासीं।